अरे वट साहिब छा गाला छा मसलो आहे? छा थियो करे? अरे गाड़ियूं थो ॾिसां गाॾियूं बि हेठों ॾिसे जो मथों कीअं थो ॾिसे? यार, मथां हेठों नज़र नथी अचनि न, इन जे करे मथां थो चढ़ी ॾिसां। पक तूं ख़ुदकशी करे थो। यार ख़ुदकशी नथो कयां की सही ॻाल्हि अथव। अरे हा बाबा, तूं ख़ुदकशी करे पियो। यार ॻाल्हि इहा आहे, हा ॾाढो माण्हुनि जो कर्ज़ी थी वियो आहे, तंग करे छॾियो माण्हुनि खे। अरे असां तोखे नौकरी वठी था पोइ इन जे करे कर्ज़नि तपायो आहे। चवां थो यार तंहिंखां ख़ुदकशी करे जान छॾायां। अरे जुअन जे करे मथो न कूड़ाइबो आहे। हाँ यार, ॻाल्हि सही थो करे। ऐं ॿियो चरिया, ख़ुदकशी करणु हराम आहे, हराम मौत आहे। उन जो जनाज़ो ई न थींदो आहे। हाँ जनाज़ो जाइज़ ई न, जाइज़ ई न आहे। बाक़ी कर्ज़ी आहे तो भई कम वठी ॾियूं। हा कमु कंदुमि, वठी ॾियो। हा वठी ॾींदासीं तो वठी ॾियो को कमु। चौकीदारो कंदे? चौकीदारो? हा मिर्चूं मल जगह मील ते बीहारियोसीं। हा हाँ कंदुमि, चौकीदार छो न कंदुमि। हल वठी वठी ॾींदासीं। दादी मिल में हा हा को पगार केतिरी मिलदी? 50-60 हज़ार पगार मिलंदो। हाँ हाँ में कुछ कर्ज़ो बि लाइ जा ऐं तुंहिंजे लाइ बि थी वेंदा। न भला मानी बि ॾींदा उहे मिल वारा? अरे हा बाबा, मानी बि ॾींदा तोखे, हर शइ ॾींदा। छा आहे न, मसलो ईअं आहे नी, हाणे मां घर नथो रहां कर्ज़नि जे करे, हुते थो रहंदो वठां, पोइ मिल में रहंदुमि। बाबा 3 टाइम मानी, 3 टाइम राइश भी मिलदी? खट हंधु बिस्तरो हर शइ आहे। राइश मिलदी न मूंखे? हाँ मिलदी। बस ख़ुदकशी के बाहर बाबा अचो 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 अचो। यार तव्हांजी पोइ वॾी महिरबानी थींदी, वॾा एहसान थींदा तव्हांजा। दिल जा कर तूं, दिल जा। यार चाचा का नेरा नौकरी मूंखे मिली वई न, पोइ इंशाल्लाह कर्ज़ मां सभिनी जा लाहींदुमि। अरे बाबा, नौकरी बोकरी कोन्हे, असां तुंहिंजी ज़िंदगी बचाईसीं। नौकरी कोन्हे? इहो तोखे बचाइण जे करे मिड़ई बहानो करे वठी आयासीं। हाँ बाबा नौकरी कोन्हे, ख़ुदकशी हराम आहे। हल ताणे नौकरी न आहे नी माना? न बा नौकरी असां पाण वांदा था। ओ बस मां साॻो ख़ुदकशी थो कयां, पोइ मूंखे अंगूठे लाहे वठी आया। हल हल क्यों है? दूर पर।